नाज़िर पिंगरी में शाह लतीफ प्रेस क्लब के सॾ ते सिंधु दरिया मां केनालुनि खिलाफ़ मुकमल शटरबंद हड़ताल करे रैली कढी वई। उन से पेश आहे पिंगरी मां गुल मोहम्मद बेड़ू जी रिपोर्ट। सिंधु दरिया मां निकरंदड़ गैर कानूनी केनालनि खिलाफ़ शाह लतीफ प्रेस क्लब पंगरो जे सॾ ते पंगरो शहर में मुकमल शटरबंद हड़ताल करे सीड फार्म का शाह लतीफ प्रेस क्लब पंगरो ताईं रैली कढी वई। रैली शाह लतीफ प्रेस क्लब पंगरो ते पई थी, जिते सने माण्हुनि केनालनि खिलाफ़ छिते नारेबाज़ी कंदे पंगरो खां जुडो रोड धरणो हणी ब्लॉक करे छॾियो। उन मौके ते अॻवाननि मेरान टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त जी त 5 तारीख़ ते असां हिकिड़ी वीडियो ठाही हुई ऐं उहो ऐलान कयो होसीं त शटरबंद हड़ताल ऐं रैली, उहा रैली जेका असांजी शानदार रैली थी आहे, शटरबंद हड़ताल थी आहे त जेके केनाल समूरा आहिनि सिंधु दरिया मां निकिरनि था नामंज़ूर। असीं हिन वक़्तु मौजूद आहियूं शाह लतीफ प्रेस क्लब जे अॻियां त हे सॼो पंगरो शहर आस पास सॼी सिंध घुर करे थी त हे केनाल नामंज़ूर। सिंधु दरिया असांजो रत आहे, रत में असांजो साह आहे। जेसीं ताईं असांजे जिस्म में रत हूंदो, साह हूंदो, जेसीं ताईं ही असांजी जंग जारी रहंदी। खुदारा इन सिंधु दा धाड़ो जो सो बंद करियो। ही आवाम जेका है सब सरापा एहतजाज है, इन जो रद्द अमल तमाम खराब निकरंदो। तमा सिंधु के गंढो न दियो। ही सिंध जगह धरती है सा तबाह थी वेंदी। तमा मेहरबानी करे ही केनाल जेके ही घटिया हरकत इनके बंद करियो। ही केनाल कढण बंद करियो। फौरन उनका अमल करियो। रोडन ते निकरी सदाओं हणन। एक अहम कौमी जो है सिंध दुश्मन मनसूबो जो है उन के खिलाफ है। अज असां इन पंगरो शहर जा रवासी सरापा एहतजाज आहियूं। असां सिंधी माण्हुनि खां बल्कि हर क़ौम जे माण्हू खां जेको सिंध में रहे थो उनखां उनजे जीअण जो हक़ खसियो वञे पियो। हिन खां पहिरियां ई जेको आहे कालाबाग डैम जी जेका रिथा हुई, जेके असीं कारो नांग चवंदा हुआसीं, उहो हिकु कारो नांग हो। हाणे 6 कारा नांग जेके आहिनि असांजे मथां मड़िया वञनि पिया। मुज़ाहिरीन वफ़ाक़ी हुकूमत का मुतालबो कयो त सिंधु दरिया मां निकरंदड़ गैर कानूनी केनालनि खे फौरी रद्द करे सिंध सां ज़ुल्म बंद कयो वञे। कैमरामैन सां गॾु गुल मोहम्मद वेड़ो, मेरान टीवी न्यूज़ पंगरियो।